हाँ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिल्कुल नाज़रीन, हिन वक्त दरिया ते मौजूद आहियां। असांजो जेको पंहिंजो ई पाणी आहे उहो तमामु तेज़ी सां वहकिरे में आहे। त मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो। बाक़ी जेको इंडिया जो पाणी आहे, जेको इंडिया जेको पंजाब खे तबाह करे छॾिया, उहो अञा पाणी पहुते आहे। उन पाणी अचण सबबि थी सघे लारकाणे वासियुनि खे, ओस पासियुनि खे नुक़सान रसी सघे। वधीक असां हिते मोहम्मद फ़कीर जी तरह दरगाह ते ऐं कपर ते दरिया ते मौजूद आहियूं। हितां जा जेके ॻोठ जा जेके रवासी आहिनि, उन्हनि साईं जिन को पाणी तेज़ी सां हले थो, इन जे बारे में साईं छा चवणा आहिनि? जेको अॻिते जेको पाणी पहुते आहे उहो ईंदो, उनजो साईं बारे में छा चवणो? अचो था जो हितां जे रवासियुनि खां मौक़ो वठूं। मुंहिंजो नालो आंदर ख़ान ज़ातियो गाॾी। मां हितां जो रवासी आहियां। जेका ही दरिया जी खाद आहे, इहो सिधो दरगाह तरफ़ वधी रही आहे तेज़ी सां। ऐं हिते काफ़ी ॻोठ आहिनि, तक़रीबन 30-40 ॻोठ आहिनि। उन्हनि खे वॾो ख़तरो आहे। असां सिंध गवर्नमेंट खे अपील था कयूं त के जोगा कदम खणी, पुराणी आहे, 7वीं पीढ़ी आहे, असांजा वॾेरा ॿुधाईंदा त उन खां बि दरगाह अॻिजी आहे। हिते हज़ारे अक़ीदतमंद ईंदा आहिनि हिते सुकून वठण लाइ। असांजो नालो मोहम्मद बख्श गाॾी आहे। बाबा ही तव्हां कीअं था सम्झो असां इहो पाणी जो वाकुरो अञा फ़िलहाल थी असांजो सिंध जो पाणी हले पियो। अञा इंडिया वारो अञा रसण में थोरी देरि आहे। अञा उहो 5-6 तारीख़ में हिते पहुची वेंदो। वॾो नुक़सानु थींदो। फ़िलहाल असांजो हीअ हले पियो 2.5 लख जो वकिरो। इन में मुतासिर असांजी मोहबन सरकार दरगाह इन दरिया जे लपेट में आहे। कपर पाईंदा था अचनि सॼो बाक़ाइदे सां। असांखे बाला ऑफिसरनि खे अपील था कयूं त असांजे लाइ पथरनि जी का पिचिंग वग़ैरह कनि। इन में ॻोठ मुतासिर थींदा। 25-30 ॻोठ बि आहिनि। उन्हनि जा नाला छा आहिनि? उन्हनि जा नाला आहिनि फतेहपुर, चकरो, नागोशाह, सुहारो ॻोठ, वेंदे 20 जे बंदि ताईं काफ़ी ॻोठ आहिनि मुतासिर थींदा। फ़िलहाल नंढो वाकुरो आहे, वॾो वाकुरो ईंदो त असां घणा मुतासिर थींदासीं। जो बयान ॿुधो त इहो चवणो जेको इंडिया खां जेको पाणी आयो आहे ऐं पंजाब खे लोड़े तबाह कयो, त हीउ जेको पाणी आहे हीउ सिर्फ़ु पाणी असांजे पंहिंजे सिंध जो आहे। जेकॾहिं उहो पाणी न मिली वियो, थी सघे थो जेके रवासी जेके ॻोठ आहिनि उन्हनि खे ख़तरो रसिजी सघे थो। हिननि जो इहा अपील खुदा हिननि खे पथर सां बंदि ॾेई हिननि जो बचाव कयो वञे। हिन ॻोठनि जो इहो बि चवणो जेके कचा जेके तिर आहिनि उहे असां पंहिंजा लूणी करे जेके असां लख रुपया जेके ख़र्च कया उहे असां हिन ते कुझु न कुझु हासिल करे सघूं। ऐं हुकूमत खे अपील कयूं खुदा असांजी